सूबाई वज़ीर रेवेन्यू ऐं रिलीफ मखदूम महबूब ज़मान जी सदारत हेठ ताज़नि बरसातुनि जे हवाले सां डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में हंगामी इजलास थियो। इजलास में डिप्टी कमिश्नर बरसात जी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद मूजिब DC मटियारी ब्रीफिंग में ॿुधायो त हिन वक़्ति समूरो ज़िलो मुतासिर आहे, को बि इलाइक़ो बचियल नाहे। सूबाई वज़ीर जो चवणु हो त ताज़नि बरसातुनि सबबि वॾे पैमाने ते तबाही थी आहे। ज़िले अंदरि पूरे सूबे जा वसीला लॻाइजनि त बि घटि आहिनि। हुन चयो त बरसात सबबि फ़ौत थियलनि लाइ सिंध हुकूमत 10 लख रुपयनि जो ऐलान कयो आहे। महदूद वसीलनि आहिर रिलीफ जो कमु करियूं पिया। ज़राअत खाते खे पहुतल नुक़साननि बाबति वधीक जामे सर्वे करे मालबंदनि जे नुक़सान बाबति लाइव स्टॉक खाते खां अंग अखर गॾु कया वञनि। इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद, SSP मोहम्मद कलीम मलिक, SHO यार मोहम्मद खोसो समेत एडिशनल डिप्टी कमिश्नर, टिन्ही तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कार ऐं सभिनी खातनि जा अमलदार मौजूदु हुआ।